खास न्यूज़ सां गॾु आहियां संध्या सैयद। हेडलाइंस पहिरियों। वफाकी सरकार ऐं बलूचिस्तान हुकूमत जी अपीलुनि ऐं ख़ातिरियुनि बावजूद हज़ारा बिरादरी मचसानी ख़िलाफ़ कोयटा में लॻल धरणो ख़त्म करण खां इनकार करे छॾियो। कोयटा जे ओलह बाईपास ते 6 ॾींहं बि लाशुनि सूधो धरणो जारी। रत जमाईंदड़ सीअ दौरान धरणे में हज़ारा बिरादरी जूं औरतूं ऐं ॿार बि शामिल। कोयटा में मचसानी ख़िलाफ़ शटरबंद हड़ताल। मचसानी खिलाफ मुल्क के मुख्तलिफ शहरन में एहतजाजी मुजाहरा। कराची के मुख्तलिफ इलाइक़नि में एक भी हंधनि ते धरना। ट्रैफिक मुअत्तल। नुमाइश चौरंगी अब्बास टाउन कामरान चौरंगी पर धरना जारी। मलिक जोहर मोड़ यूनिवर्सिटी रोड एंड ड्रैग रोड पर धरना। कोरंगी 2.5 वट धरण सबब ट्रैफिक मुतासिर। हैदराबाद लाड़काने नवाबशाह नौशर रोड शिकारपुर ॾखण घोटकी मीरपुर मासिलो बाबड़ो दादू मटियारी जेकबाद टिंडोलाट टिंडो मोमन खान खैरपुर हाला बदीन सांगड़ टिंडोजाम कंडियारो दाजी खावर राधण सन कश्मोर नसीराबाद सकरन मेहर हिमोरजा कोटड़ी रतोडेरो कोटलालू ऐं ॿियनि शहरनि में बि एहतजाजी मुज़ाहिरनि ऐं धरणनि जो सिलसिलो जारी। मुल्क में कोरोना वायरस जा हाना जारी। कोरोना वायरस वधीक 47 ॼणनि खां हयातियूं खसे वरितियूं। फौतुनि जो अंग वधी 10,558 ताईं पहुतो। NCOC मूजिब गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 2,435 नवां केस ज़ाहिर। मुतासिरनि जो अंग वधी 4,97,510 ताईं पहुतो। 4,53,828 मरीज़ वायरस खे शिकस्त ॾेई सिहतयाब थी विया। नवाब शाह वेझो सकरन रोड ते तेज़ रफ्तार मुसाफ़िर कोच पलटी। हादसे जे नतीजे में 3 ॼणा फौत 15 ॼणा ज़ख़्मी अस्पताल मुंतक़िल। पुलिस जो चवणु आहे त मुसाफ़िर कोच रहीम यार खान खां कराची वञी रही हुई त हादसो पेश आयो। वज़ीर आज़म इमरान खान अॼु हिकु ॾींहं दौरे ते लाहौर पहुचंदो। वज़ीर आज़म इमरान खान सां पंजाब जो गवर्नर ऐं वॾो वज़ीर मुलाक़ातूं कंदा। वज़ीर आज़म इमरान खान खे अहम मामलनि ते ब्रीफिंग ॾिनी वेंदी। पाकिस्तान अहिड़ी धरती आहे जिते शहीदनि खे बि एहतजाज करणो पवंदो आहे। हिते हर शइ महांगी आवाम जो रत सस्तो आहे। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी कोठिया में मचसानीअ जे लाश टकी धरणो हणी वेठल हज़ारा बिरादरी जे माण्हुनि सां ज़रफ़ाई। बिलावल चवे थो हमलनि मां साबित थियो त नेशनल एक्शन प्लान नाकाम आहे ऐं अञा ताईं दहशतगर्दनि जी जेल बि नाहे टुटी। इहा रियासत जी नाकामी आहे त ॿाहिरि मुल्कनि मां पाकिस्तान में दहशतगर्दनि खे मदद मिली रही आहे। असां हिते सियासत लाइ न पर हज़ारा बिरादरी सां ॾुख वंडण लाइ पहुता आहियूं। शहीदनि खे इंसाफ़ ॾियारण ताईं जिदोजहद जारी रखंदासीं। नून लीग जी नायब सदर मरियम नवाज़ जी बि कोयटा में मचसानीअ जे शहीदनि जे वारसनि सां ज़रफ़ाई। सदर चवणु आहे त 5 ॾींहं गुज़री वञण बावजूद वज़ीर आज़म इमरान खान हज़ारा बिरादरी खे आथत ॾियण लाइ नाहे पहुतो। मुतासिर कुटुंब लाश रखी अव्हां जो इंतज़ार करे रहिया आहिनि। रियासत माउ ऐं वज़ीर आज़म धीअ जो किरदारु अदा कंदो आहे। वज़ीर आज़म जी कुर्सी ते वेठल शख़्स खे क़ौम जो को अहसास नाहे। मचसानीअ में मुलविस दहशतगर्दनि जो पतो लॻाइण ऐं खेनि गिरफ़्तार करण हुकूमत जी ज़िम्मेवारी आहे। सियासी इख़्तिलाफ़ विसारे चवां थी वज़ीर आज़म हिते अचे।